नासरीन सिंध में बोॾहीं बरसातुनि खां पोइ बीमारियुनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। सिहत खाते तरफ़ां सिंध में बीमारियुनि जे हवाले सां अंग ख़र्च जारी कया विया आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध में डायरिया जा 24 कलाकनि दौरान 7169 केस ज़ाहिर थिया आहिनि। चमड़ी जी बीमारियुनि जा 769 ऐं साह जी तकलीफ़ जा 9357 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते मूजिब सिंध में अखियुनि जी बीमारी जा 671, मलेरिया जा 1520 ऐं टाइफाइड जा 37 केस साम्हूं आया आहिनि। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध में ॿोॾि ऐं बरसातुनि खां पोइ बीमारियुनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। सिहत खाते तरफ़ां सिंध में बीमारियुनि जे हवाले सां अंग ख़र्च जारी कया विया आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध में डायरिया जा 24 कलाकनि दौरान 7169 केस ज़ाहिर थिया आहिनि। चमड़ी जी बीमारियुनि जा 759 ऐं साह जी तकलीफ़ जा 9357 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते मूजिब सिंध में अखियुनि जी बीमारी जा 671, मलेरिया जा 1520 ऐं टाइफाइड जा 37 केस साम्हूं आया आहिनि।